सिंधवासियों भाइरों ऐं भेनरों जीअं सिंधु देश जीअं साईं GM सैयद अॼु मां थोरो ईअं मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते ॻाल्हाईंदुसि छाकाणि त क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु इन ते मूं अॻु में बि ॿ टे दफ़ा ॻाल्हायो आहे त क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु रियासतूं कीअं प्रोपेगेंडा कंदियूं आहिनि ऐं प्रोपेगेंडा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, अहिड़ो हिकिड़ो हथकंडो आहे जेको हिकु माण्हूअ खां ॿिए खां टे ताईं ग़लति फ़हमियूं पैदा करण जे लाइ जेकॾहिं मनफ़ी प्रोपेगेंडा आहे त उहा ग़लति फ़हमी पैदा कंदी, शक पैदा कंदी ऐं असुल ऐं नकुल जे विच ते यानी जीअं दुधड़ में पेर हाणे हर शइ मेरी करे छॾिबी आहे, ख़बर न पवंदी आहे त सही कहिड़ी आहे ग़लति कहिड़ी आहे। सो प्रोपेगेंडा इहा शुरू खां वठी सिंध जी क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु थींदी रही आहे। इन ते मूं अॻु में बि ॻाल्हायो आहे ऐं उनजो हिकिड़ो मां मिसाल ॾींदो आहियां त साईं GM सैयद जॾहिं सन में 1984 जो वाक़ियो आहे जेको टोड़ी फाटक जो वाक़ियो थियो त रियासत असांजा क़ौमी कारकुन शहीद कया, शागिर्द शहीद कया सिंध यूनिवर्सिटीअ वारा ऐं प्रोपेगेंडा कयूं त GM सैयद सिंध जे नौजवाननि खे माराए थो, यानी वॾी प्रोपेगेंडा हली। उन्हनि ॾींहंनि में इहे सोशल मीडिया बि इन लेवल जी कान हूंदी हुई, बावजूदि इन जे हर शहर में जेके नेटवर्क थियनि था रियासत जा एजेंसियुनि जा ISI जा या वरी उन्हनि जूं जेके रियासत जूं जेके हमनवा सियासी क़ुवतूं आहिनि, माण्हू दानिश्वर लेखक, उन्हनि सभिनी इहा हिकिड़ी गॾियल प्रोपेगेंडा कई। उन खां पोइ वरी जॾहिं जसमम ठही त जसमम जे ख़िलाफ़ बि इन क़िस्म जी प्रोपेगेंडा हली, यानी पहिरें साईं GM सैयद जे किताबनि ते पाबंदी, साईं GM सैयद जे चुरपुर ते पाबंदी लॻाई वई। उन खां पोइ वरी जसमम ते पाबंदी, जसमम जे खावड़ी रिसाले ते पाबंदी, जसमम जे जदोजहद ते पाबंदी, माण्हू खंभण, गुम करणु, शहीद करणु, टार्चर, लापता। वरी प्रोपेगेंडा हिकिड़ी वॾे पैमाने ते हली जॾहिं मां ॿाहिरि निकितुसि त बाबा हे ॿाहिरि वेठो आहे अयाशियूं पियो करे। हाणे अयाशी हिकिड़ो एॾो माना चटपटो लफ़्ज़ आहे जो माण्हू जेको सोचे पढ़े यारे अयाशियूं पिया कनि त तव्हां तसवुरु कयो त केॾी वॾी हिकिड़ी इन हिकिड़े लफ़्ज़ जी यानी वज़ाहत थी सघे थी। इन जो हिकिड़ो खाको जेको ज़हन में अचे थो, अयाशी माना तमामु वॾो हिकिड़ो लग्ज़री घर हूंदुसि, वॾो महल हूंदो, गाॾियूं हूंदियूं, नौकर चाकर, बैंक बैलेंस, तमामु वॾी ले में जेको पाण रहे पियो, पर सिंध में नौजवाननि खे माराए पियो, सिंध में नौजवान जेके आहिनि से गुम पिया थियनि। इहा एॾी प्रोपेगेंडा हुई जंहिंमें जेके चङा भला यानी ॾिसणा वाइसणा जेके लेखक अदीब टाइप माण्हू उहे बि उनजो शिकार थिया, वेठा लिखंदा आहिनि। मां ॾिसंदो आहियां खोड़ अहिड़ा माण्हू अदा असांखे ख़बर आहे तूं ॿाहिरि वेठो अयाशियूं पियो करीं, माना लेखक बि थो चवां, सियासी अॻुवान अदा हे ॿाहिरि वेठो आहे माण्हू थो माराए ऐं हिकिड़ो कारकुन माराए थो, हुनखे $50,000 मिलनि था, अयाशियूं वेठा कनि। सो मां हिते कीअं रहियो आहे, मूंखे ज़रूरत न हुई हिन सॼी शइ खे बयानु करण जी, पर असांजो सियासी दोस्त आहे, मुंहिंजो साथी आहे, पार्टी जो हिकिड़ो अहम माण्हू आहे, कल्ह कॉल कयईं ऐं चईंसीं हीअ जेका माना मामिलो हले पियो भई अयाशियूं जी असांखे त ख़बर आहे, पर आम माण्हू जो गुमराह थियनि इन जे लाइ तव्हां ज़रूरी आहे त वज़ाहत हिकिड़ी रखो। माना मूं चयो हाणे घड़ी इहे वज़ाहतूं रखबियूं, हे कबियूं हो कबियूं, पर ख़ैरु उन इसरार कयो। सो मां इन करे आयो आहियां त जेका अयाशी आहे असांजी, मां उन खां तव्हांखे आगाह कयां त इहा हिकिड़ी प्रोपेगेंडा आहे जेका क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु, क़ौमी क़यादत जे ख़िलाफ़ु मुसलसल जेका उहा थींदी रहे थी। तंहिंजे करे थोरो मां सम्झां थो त मां जीअं घर में मां हिते इन करे वेठुसि ऐं लाइव इन करे आयुसि त तव्हांखे ख़बर पए त उहा ई जॻह आहे जिते मां सदाईं लाइव ईंदो आहियां, माना मुंहिंजो ई घरु आहे जेको मूंखे माना सरकार तरफ़ां ॾिनो वियो आहे। हाणे मां तव्हांखे थोरो घर जो दीदार कराए थो अचां ऐं पोइ वरी पाण उन ते वधीक कचहरी कयूं था। हिकिड़ो अहिड़ो नंढिड़ो घरु आहे जेको मां सम्झां थो त उहो कबूतरनि जी खुॾी हूंदी आहे न, यानी हिकिड़ी छित ते नंढड़े घर जूं 2-3 जेको आहे सो आहे, आख़िरी छित वारे पासो जेको आहे मूंखे न अथनि, जंहिंमें न रूफ जेको आहे जेका छित इन लह वारी थींदी आहे त उहे कमरा बि काउंट कोन थींदा आहिनि। यानी हिकिड़ो पलंग पियो आहे त तव्हां हुनजे 4-5 फुट खां पोइ वरी हिन पासे थींदो, छित तव्हांखे मथे में लॻंदी। ॿ अहिड़ा आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो कमिरो आहे, हिकिड़ो किचन आहे, किचन में अंदरि वरी हिकिड़ो बाथरूम आहे जंहिंमें असांजी सॼी फैमिली रहे थी। मां हे साम्हूं इन करे वेठुसि त जीअं तव्हां ॾिसो
महसूसु कयो त उहा ई जॻह आहे। हाणे मां तव्हांखे पंहिंजो घर जेको आहे उहो ॾेखारियां थो, पोइ वरी पाण कचहरी कंटिन्यू रखूं था। हा, हाणे मां उथां थो ऐं तव्हांखे पंहिंजो घर ॾेखारियां थो। शुरू कयूं था। मां सम्झां थो त मां चाहियां थो जेको हीउ त कमिरो हितां तव्हांखे मां ॾेखारियां, हे हिकिड़ो पलंग आहे जेको 4 फुट जो मस थींदो। हाणे इन पलंग खे तव्हां साम्हूं दरिया हीअं ॾिसंदो न छित मथे, त हीअ 4 फुट वारी छित आहे। हितां पोइ लह वारी आहे, हीअ लह वारी आहे। हीअ सम्झो त मुंहिंजो हथु हेठि अची थिए न, हे ॾिसो, यानी हे कमिरो काउंट नथो थिए। ऐं उहो हिकिड़ो पलंग आहे जेको सिंगल बेड आहे। साम्हूं मुंहिंजी टेबल आहे। हेठि असीं सुम्हंदा आहियूं, माना 2 ॼणा असीं हेठि सुम्हंदा आहियूं, छाकाणि त घरु तमामु नंढिड़ो आहे। हीअ जेको आहे सो सुम्हण जी जॻह आहे। मां हिन पासे फिरां थो त हे उहो शेल्फ किताब, हे कुर्सी आहे जंहिं ते मां अक्सर करे तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां। हाणे हे तव्हां ॾिठो हूंदो त छित ते जेके रूफ वारा घर थींदा आहिनि, जेको काउंट कमिरो न थींदो आहे, हे अधु कमिरो आहे। माना हिन जो वरी हिन भित खां परियां वरी ॿियो जेको हिसो आहे सो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअं निकिरी थो अचां। हाणे वरी हिन पासे था अचूं। माना हिन में बि साॻियो मथे इहे 4-5 फुट, इहो हिकिड़ो सिंगल बेड। इहे अलमारियूं जेके सरकारी पियल आहिनि। इवन कपिड़ा बि असीं पंहिंजे कमरे में था सुकायूं। हे कपिड़ा आहिनि, इहे कमरे में सुकनि था। ऐं हीअ बि अधु कमिरो आहे। माना हाणे हिनखे मां हीअं निकिरी हीअ अचां थो। हे दरवाज़ो आहे। हिन दरवाज़े खां मां हीअ कमिरो तव्हांखे ॾेखारियो, अधु कमिरो। हे तव्हांखे अधु कमिरो ॾेखारियो। हाणे हिते पहिरीं ॻाल्हि त तव्हां कमाल जी ॻाल्हि हीअ ॾिसंदो, माना हे जेका न ज़मीन आहे, हितां खां वठी हेतिरो। हाणे हे कमिरे जी हीअ जेका 3 फुट कमिरो आहे, 1 फुट हिन पासे आहे ऐं 1.25 फुट हिन पासे थींदो। इहा वरी हीउ ॿियो कमिरो आहे। हिन जे फुट जी हीअ जेका स्पेस आहे, हीउ दरवाज़ो आहे, हीउ दरवाज़ो, माना 3 फुट हिन साढा कमिरे जा, 3 फुट हिन जा। हे 6 फुटनि जे लॻभॻि हिते वरी माना हे ॿियो जो कमिरो आहे। हीअ आहे साम्हूं किचन तव्हांखे नज़र ईंदो। ठीकु आहे। वरी मां हीअं फिरां थो, हीउ नंढिड़ो कमिरो तव्हांखे ॾेखारियुमि। हीउ ॿाहिरियों दरवाज़ो आहे। हीउ ॿाहिरियों दरवाज़ो जेको ॾाकण आहे, ॾाकण मां इन थियासीं। हे दरवाज़ो बंदि कयोसीं। हे नंढिड़ो जो खुॾी वारो अधु कमिरो तव्हांखे ॾेखारियुमि। हे तव्हांखे अधु कमिरो ॿियो ॾेखारियुमि। हीअ आहे हिकिड़ो कमिरो जेको थोरो वॾो आहे निस्बतन। माना हिन में हे 2 पलंग पियल आहिनि जेके सरकारी ॾिनल आहिनि। हीअ अलमारी आहे, हीअ अलमारी आहे, हे कुर्सियूं आहिनि। ऐं हीअ बि असांखे माना सरकार तरफ़ां ॾिनो आहे। हीअ टीवी असां वरिती सिर्फ़ु, हीअ टीवी जेका असां माना वरितीसीं। हीअ हिकिड़ो माना कमिरो आहे। हाणे मां बैक फुट ते पोइ मोटां थो। हिन में हिन पासे मूं तव्हांखे ॾेखारिया कमिरा। हे वरी किचन आहे असांजो। किचन थोरो निस्बतन वॾो आहे। हाणे किचन में अंदरि माना हाणे चुल्हो आहे ऐं हे साम्हूं तव्हांखे बाथरूम नज़र ईंदो। मां हे नंढिड़ो बाथरूम आहे। हे ॾिसो त तव्हांखे 2.5 फुट जो मस नज़र ईंदो। साम्हूं हिते बीह जे करे वेहिजबो न, हे तव्हांखे हिते अयाशी जेको आहे न, हिते बीह असीं कंदा। हे ॾिसो, हे नंढिड़ो हूंदो 3 फुट जो बि हम चयोसि कोन्हे को। हिन में हीउ आहे बाथरूम ऐं हीउ नंढिड़ो आहे जेको हथनि धोअण जे लाइ शैंक लॻियल आहे। हाणे हीउ तव्हांखे टोटल जेको आहे सो असांजो। ऐं हे जेके असांजी भेणूं ॾिसनि पियूं न, उनखे ख़बर हुजणु घुरिजे त हे बोर्ची खाने में असांजा मसाला पिया अथव। यानी जर्मनी में मां वेठो आहियां। हे मसाला ईअं आहिनि जे तव्हांखे लॻंदो मां ट्रेनीअ में वेठो आहियां या ॿाहिरि जेके सिंध जे ॻोठ में वेठो आहियां। ऐं मुंहिंजी वॾी अयाशी हीअ हूंदी आहे। हे भुॻड़ा जेके न, मां ॻोठ बि खाईंदो त भुॻड़ा मां खाईंदो आहियां। हे भुॻड़ा आहिनि, साम्हूं ॻुड़ बि पियो आहे। ऐं हीअ जेको आहे सो माना किचन आहे। मां वरी तव्हांखे चवां थो, हे ॾिसो, हे 4 फुट ऐं 6 फुट आहे, जंहिंजे चौधारी 4-5 कमरनि जा। हे ॾिसो न, 4 माना हिकिड़ो हे अधु कमिरो, हे कमिरो ऐं हे पंहिंजो किचन माना। ठीकु आहे। हाणे सम्झो त 2 कमरा नंढिड़ा, अधु खुरियुनि वारा, हिकिड़ो हे वॾो जंहिंमें असीं यानी हिकिड़ो पलंग आहे। हे मिसाल हे ॿियो पलंग आहे। हिते 2 ॼणा हेठि था सुम्हूं। वरी 2 पलंग हे आहिनि। माना हीअ असांजी कुल जेको आहे सो उहा अयाशी आहे, जेका अयाशी माना जंहिंमें असीं ज़िंदगी गुज़ारियूं था। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे छाकाणि त हिन जी ज़रूरत न आहे, छाकाणि को असीं थकिजी कोन पिया हूंदा यार, मां तव्हांजे लाइ क़ुर्बानी पियो ॾियां। हे पर हिकिड़ी प्रोपेगेंडा कारकुननि आम माण्हुनि खे क़ौमी तहरीक खां परे करण जे लाइ। मां वरी ॿी अॼु वियो आहियां। अॼु मां हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॾेखारियां थो। जीअं त मां वियुसि, अॼु मूंखे ॻाल्हाइणो हो, मूं चयो त वञी ऐं सिंध वासियुनि खे ॾेखारिया त ही मां पंहिंजो बैंक स्टेटमेंट कढी आयुसि। हे 238 रुपया जेको तव्हांजो अवेलेबल बैलेंस जेको आहे, हे ॾिसो अवेलेबल बैलेंस तव्हांखे हे 200 ऐं ही टुडे लिखियलु अथव मथां। हा, उहो हे ॾिसो,
डिटेल लिखियल आहे। हाणे बैंक स्टेटमेंट अॼु वञी कढायसि, मुंहिंजो वरी मां ॻाल्हाया त उन में 238 यूरो पिया आहिनि, अॼु 6 तारीख़ आहे। त हाणे चवण जो मतिलबु इहो न त हिन तकलीफ़ में असीं रहिया पिया आहियूं ऐं हिनखे मूंखे 1.5 साल थियो आहे। जेके दोस्त हिते गॾु रहनि था उन्हनि खे बि ख़बर आहे 1.5 साल थियो आहे जो मूंखे हिकिड़ो नाले में जेको जॻह ते घर था अचूं उन खां अॻु में मां सॼी फैमिली समेत जेका रिफ्यूजीज़ जी हॉस्टल थींदी आहे जंहिंमें हिकिड़े कमरे में असीं रहंदा हुआसीं, किचन कॉमन हूंदो हो, जंहिंमें सॼी दुनिया जा माण्हू अचे उते रधु पचा कंदा, असीं बि रधु पचा कंदासीं। उन में मां तमामु घणो अरसो रहियुसि। उन खां अॻु में फैमिली न आई हुई त मां उन्हनि कैंपनि में जीअं आम माण्हू रहंदा आहिनि हिकिड़े कमरे में 4 ॼणा हेतिरे नंढड़े कमरे में ऐं उन में मूं ज़िंदगी गुज़ारी। सो ॻाल्हि इहा आहे त न इन ते को मूंखे ॾुख आहे, न का पशेमानी आहे, न को मां तव्हांखे इहो अहसासु थो ॾियारणु चाहियां त भई मां ॾाढो ॾुखियो आहे, न। पर इहा जेका मनफ़ी प्रोपेगेंडा आहे, इन मनफ़ी प्रोपेगेंडा जो को हल को माण्हुनि खे जेकर नथा ॿुधायूं त माण्हू सभु को बि सम्झे था हे त वरी अयाशी पियो करे, हे त वरी अयाशी पियो करे, वॾी दौलत हूंदी बैंक अकाउंट में ज़ाहिर आहे मिलियन में त हुजणु घुरिजनि न यूरो, माना मिलियन में डॉलर यूरा इहे सभु जेके हुजणु घुरिजनि, वॾा घर हुजनि, वॾी अयाशी हुजे। जेके खुॾीअ में थो रहा त उनखे त मोटरसाइकिल कान्हे का, पंहिंजी साइकिल आहे जेका मां हलाईंदो आहे। अॻे हिकिड़ो फ़ोटो कढी जेको मूं रखियो पियो हुन ते। हाणे सुवालु इहो आहे त वरी मां तव्हांखे ॿुधायां थो त मां पंहिंजो मूंखे हिकिड़ी आदत आहे, हे ॾिसो हे पट ते सुम्हंदा आहियूं असीं, 2 भाती हिते पट ते सुम्हंदा आहियूं ऐं इहा मूंखे शुरूअ खां वठी आदत आहे त मां ॻोठ बि हूंदो हुओ उते बि त पट ते सुम्हंदो हुउसि। पट ते मूंखे हिकिड़ो पंहिंजो ईंदो आहे, पंहिंजो हिकिड़ो सुकून आहे। पर हिन सॼी सूरत हाल जो जेको मूं तव्हांजे अॻियां रखियो आहे, पंहिंजी जेका मुंहिंजी हिते अयाशी वारी ज़िंदगी आहे, इन खां ई रियासत टिजे थी, इन खां ई पंजाब जी फ़ौज टिजे थी त जेको पट ते थो सुम्हे, जेको अहिड़ियुनि कंडीशन में थो रहे, उहो ई विढ़ंदो, उहो ई माण्हू आज़ादी वठंदो। इन करे हुननि खे ख़बर आहे त हिन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी अहिड़ी प्रोपेगेंडा करायूं अयाशीअ वारी, पोइ हीअं थो करे पोइ हूअं थो करे, जीअं सिंध जा माण्हू परे थियनि, सिंध जा माण्हू हिन जी जदोजहद खां परे थियनि, हिननि जी पार्टी खां परे थियनि ऐं दिमाग़ में वेही रहे अरे अयाशी आहे यार, पोइ अयाशी त मौक़े परस्त माण्हू कंदा। हाणे मां तव्हां सभिनी सिंधवासियुनि खां जॻह हिकिड़ो सुवाल थो रखियां, उन्हनि दोस्तनि जे बि अॻियां त भई माण्हू माराए थो, 50,000 वठे थो, हिकिड़ो माण्हू जेको थो माराए थो, मां उन्हनि खे बि चवां थो, ॾिसो पहिरीं ॻाल्हि माण्हू माराए थो जो जेको कॉन्सेप्ट आहे न, मिसाल उहो कासा ईंदो आहे न कुकड़ियुनि वारो, जेको पिंजरे में कुकड़ियूं ईंदियूं आहिनि, हथु विधाई जेका कुकड़ निकिती सीर ॾिनई, वरी ॿ रुपया कमाई। वर्कर ईअं न आहिनि। सिंध जा क़ौमी कारकुन, सिंध जा नौजवान, उन्हनि खे ख़बर आहे त जस्म में वेंदासीं मारिजी वेंदासीं, शहादत थी सघे थी, टार्चर थी सघनि था, गुम थी सघूं था, ज़िंदगी ईअं जेको आहे क़ैदनि ऐं टार्चर सेलनि में थी गुज़री सघे थी। बावजूदि इन जे माण्हू कुॾी छो था अचनि जस्म में, ऐं तव्हांजे प्रोपेगेंडा जे बावजूदि ईअं त कोन्हे को हिकिड़ो माण्हू वेठो आहे, हुनखे वीचारे ख़बर कान्हे, वञी हुनजो कन में फुसफुस कजे ऐं पोइ हुनखे गुमराह करे किथे वञी कंहिं खूह में को थेलो ॾिजेसि, उहो त थी सघे थो। पर जीअं सिंध जा नौजवान शहादतूं पिया माणीनि, शहीद पिया थियनि, टार्चर सेलनि में पिया वञनि, उनखे गुम कयो थो वञे, 10-10 साल 15-15 सालनि ताईं इजाज़ गाहो त अंदरि आहे न, केतिरा ॿिया बि अंदरि आहिनि, पोइ बि माण्हू चश्मे में अचनि था, पोइ बि असांजे चवण ते सियासत कनि था। इन करे त सिंध जे नौजवाननि खे, बाशऊर माण्हुनि खे ख़बर आहे त आज़ादी क़ीमत घुरंदी आहे। ऐं हीअ जेके चवनि था त माराए थो, उहो माराइण जे करे नथा चवनि, हुननि खे ख़बर आहे त आज़ादीअ जे लाइ था मरनि, ऐं जेके आज़ादी जा मुनकर आहिनि उन्हनि खे आज़ादीअ जी जेका इहा क़ीमत आहे उहा हुनखे लॻे थो त हे माराए थो वेठो। जेकॾहिं वतन जी आज़ादीअ जे लाइ जेके शहादतूं थियनि थियूं, माण्हू जेके ज़िंदगियूं ॾियनि था, उहो जेकॾहिं माराइण लफ़्ज़ आहे त पोइ बलोच क़यादत जे लाइ बि ईअं सोचो त बलोच जेके आहिनि से माण्हू माराइनि पिया। वियतनाम में होचिमन हज़ारे माण्हू, लखे माण्हू जेके शहीद थिया आज़ादी जे लाइ, चीन में शहीद थिया, क्यूबा में शहीद थिया। कहिड़ो दुनिया जो मुल्क ऐं क़ौम आहे जंहिं आज़ादी वरिती आहे उन्हनि जा माण्हू न शहीद थिया आहिनि। तंहिंजे करे ॻाल्हि चिटी ऐं क्लियर आहे। जेके चवनि था त हे माण्हू माराए थो, उनजो ॿियो मतिलबु आहे त हे आज़ादी थो चाहे। ॻाल्हि क्लियर आहे, हे आज़ादी थो चाहे। इन करे रियासत अॼु बि ख़ौफ़ज़दा आहे त असां माल मिल्कियत जे पोयां न आहियूं,
हे मूंखे वज़ाहत ॾियण जी ज़रूरत न आहे, पर मां जीअं चवां थो त उन कल्ह मूंखे दोस्त चयो न त साईं प्रोपेगेंडा जो दौरु आहे, आम माण्हुनि खे ख़बर न आहे, नौजवान अचनि था, नई टही ॿिया टिया सभु कंहिंखे लेखक अदीब इवन जेके अॻुवान आहिनि, काफ़ी सियासी अॻुवान आहिनि, मां नालो नथो खणां उन्हनि मोज़ माण्हुनि जो, पर ॾिसो जेका अॼु जेकी मुंहिंजी क्लिप आहे त अलाए अयाशी पियो करे, पोइ माण्हू थो मारां हिन थो करे, को बि माण्हू मारण जी ॻाल्हि कान्हे। आज़ादी धरतीअ जे हिलाली पुटनि जो रत घुरंदी आहे, हिलाली पुट ॾियनि था, असां कंहिंजे बॻियां को ज़ोरी कंहिंखे मेंबर कयो अथऊं था। हाणे बि मां असांजो फ़ैसिलो कयो आहे त सॼी सिंध में जीअं सिंध मुतहिदा माज़ मेंबरशिप कंदी, पार्टी जी मेंबरशिप थी करे, उनखे मां अॻु में थो ॿुधायां बाबा हीअ उहा पार्टी आहे जेका सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ जदोजहद करे थी। हिन पार्टीअ जो मेंबर थियण जो मतिलबु आहे त रियासत तव्हांखे मारे सघे थी। हे जेके दोस्त प्रोपेगेंडा कंदा न, उन्हनि खे थो चवां त तव्हां हींअर महिरबानी करे बयानबाज़ी कयो, झलियो माण्हुनि खे त बाबा जस्म में न अचो, छाकाणि त सिंधु देश जे आज़ादीअ जे लाइ तव्हांखे रियासत शहीद बि करे सघे थी, गुम बि करे सघे थी, बावजूदि हिन जे जेकॾहिं तव्हां वतन जे आज़ादीअ जे लाइ मौत क़बूल करणु चाहियो था, वतन या कफ़न आज़ादी या मौत जे नारे तां बीहणु चाहियो था, त पोइ असां अचिजो। ईअं न त सुभाणे को माण्हू मेंबर थिए वरी अलफ़ बे चवनि त माण्हू थो माराए त पोइ माण्हू शक में पइजी वञे, न। तंहिंजे करे असीं वरी मेंबरशिप कयूं था, हज़ारनि जी तादाद में मेंबरशिप थींदी। हर उहो माण्हू बाज़मीर बहादुर सिंध जो फर्ज़ंद हारी पोरियत शागिर्द मर्द औरत जेको वतन सिंधु देश जे आज़ादी जे लाइ शहादत क़बूल करण जे लाइ तयारु आहे, टार्चर सेलनि में वञण जे लाइ तयारु आहे, जेलनि में वञण जे लाइ तयारु आहे, उहो असांजो मेंबर थिए। सो मां हीअ वज़ाहत इन करे कई त प्रोपेगेंडा जो दौरु आहे। ऐं जेके अयाशियूं मां अयाशीअ जो ॾिसो न हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उनखे खणी जेको हिते घुमाइनि था, मां मिसाल थो हिकिड़ो ॾियां, हू चवंदा हिकिड़ा ठग हूंदा, माना जीअं थींदो आहे न माण्हू हिकिड़ो आलसी माण्हू मरी वियो, सो छा कयूं जो 4 ॼणा कुल्हे ते खणी खट ते कुल्हो ॾेई बाज़ारि में जो आया त वरी सवाब ख़ातिर सभु कयूं, हिकिड़े कुल्हो न, ॿिए कुल्हो न, 3 कुल्हो न, उहो ठग जेके अॼु निकिरी विया हलिया। हाणे लाश अलाए कंहिंजे कुल्हे ते पिया वञनि पिया माण्हू, अॻिते वञी क़ब्रिस्तान में वेझा पियो को मालिक अथसि, चेर मालिक त कोन्हे, पोइ कीअं कीअं पोइ असां माण्हू आया पिया, असां कुल्हो ॾिनो। हाणे रियासत उन लाश वांगुरु कुल्हे ते लाश खणी बाज़ारि में अचे, रियासत निकिरी थी वञे, पोइ वरी असांजा अदीब दानिश्वर गुमराह उहो कुल्हो था ॾियनि, अदा अयाशिया माण्हू था माराइनि, माण्हू था माराइनि, माण्हू था, जॾहिं अखि थी पटिजे, छा बिजराणे निगारी जे ॻोठ खे घेरो लॻो पियो आहे, नौजवान शहीद थिया, इन जे पोयां छा हो, हिते की का तूं हे साईं जस्म में बाबा का ख़बर कान्हे। मूं पहिरें बि चयो असांखे ख़बर कान्हे, नौजवान उते मुज़ाहिरो कंदा रहिया आहिनि, पर उन खां अॻु में जेका हाणे मूं क्लिप ॾिठी आहे शहीद इरफान निगारी जी, त फ़ौज उते बीठी, हुन जी क्लिप आहे, पोइ चए थो 200 गाॾियूं आहिनि, उन्हनि खे इहो ॻोठु ख़ाली कराइणो, लखे एकड़ ज़मीन हिन ते कब्ज़ो करिणो। पोइ हुननि ॾिठो त हे कॾहिं न कॾहिं मुज़ाहिरो सदाईं कनि पिया, सियासी वर्करनि मुज़ाहिरो कनि त हिननि खे मारिजे, ॻोठ खे हुनजे लंजार जे घर खे ॿाहिरि ॾिजे, ऐं हिननि जे मथां वॾो ॾमर करे चइजे तव्हां निकिरो। हेॾो थींदो आहे न, ॻोठ में नौजवान कंहिंजा शहीद थियनि, तव्हांजो घेरो बि उन्हनि खे, लाश बि हुननि जा गुम कयो, ॻोठ बि हुननि खां था ख़ाली करायो। सो इहा सॼी हिकिड़ी जेका बदमाशी आहे रियासत जी, इहा प्रोपेगेंडा उनजो हिसो आहे, जंहिंखे अॼु मूं तव्हांजे अॻियां रखियो आहे। सिंध वासियुनि खे मां चवां थो बाबा असां मुतमिन आहियूं, पट ते सुम्हंदासीं त बि सिंधु देश खपे, फांसीअ ते चाढ़ींदा त बि सिंधु देश खपे, टार्चर सेलनि में वेंदासीं त बि सिंधु देश खपे, हर सूरत में सिंधु देश खपे। ऐं सिंधु देश पंहिंजी क़ीमत थो घुरे, असां उहा क़ीमत ॾियण जे करे असांजा नौजवान जेके आहिनि उहे हिननि टार्चर सेलनि में ऐं शहादतुनि खे माणीनि था। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे, सिंध वासियुनि खे मां चवां थो इन ते गौर कयो, दुश्मन जे प्रोपेगेंडा ऐं गुमराह थियल माण्हुनि जे प्रोपेगेंडा जो शिकार न थियो। तव्हां सभिनी जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जी साईं जी।